तव्हां खे ॿुधायां असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त अली जहिड़ो बहादुर आहे ई कोन। रुगो हथ न खणो, सुभान अल्लाह बि चओ। अदा इहा ॻाल्हि ठहे त कान थी। थधी थधी उतर जी हीर बि लॻे ऐं गर्मी वञी मुंहिंजा 25-20 सेंटीग्रेड ते बीहे थधी हीर लॻे, पोइ बि गर्मी थिए ठहे थी। ॻाल्हायो बाबा, तव्हांजे हाणे मुंहिंजे ख़्याल में मेहड़ में त 48, 49, 50 खे वञी गर्मी पहुती हूंदी। मुंहिंजा दोस्त तॾहिं हाणे कुझु राति ठरी आहे, बाक़ी ॾींहं जो त माशाअल्लाह वयल हूंदो, पर मूंखे त अञा बि पघर पिया अचनि। मुंहिंजा भाउ थधी हीर लॻे पोइ पघर न ईंदो, थधी हीर अचे पोइ गर्मी न थींदी। पोइ जिथे बहादुर अली जहिड़ो जवान हूंदो उते उन खां ॾाढो केरु थींदो। अञा तोखे थोरो सवलो करे सम्झायां। अबा तव्हां मेहड़ वारनि जो कहिड़ो अक़ीदो आहे? यज़ीद हक़ ते हो न हक़ ते? सोचे था चओ, बटरे था चओ, अध ते रुको नथा चओ, ॿिया चुप कयो वेठा हो। हिकिड़ी मुल्क में जमात पैदा थी आहे खारजिन जी जेके अहल बैत जा दुश्मन बेअदब आहिनि, गुस्ताख आहिनि, जिन खे रसूलुल्लाह जे बचड़नि जो हया अदब कोन्हे। अव्हांजे मेहड़ में बि पुराणी जमात हिकिड़ी आहे, नालो कोन थो खणा, बाक़ी तव्हां सम्झी वेंदव। उहे पुराणे वक़्त खां वठी करे पोइ हिकिड़े हथ ॿधंदा अथव, बीहंदा ईअं जहिड़ी थर जी ॾाची बीठी थी मुटरे, हीअं टंगू टड़े बीहंदा। इन्हनि ख़बीसनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त हुसैन ना हक़ ते हो, यज़ीद हक़ ते हो। ॿिया वरी जेके देवबंदी वहाबी अथव नोरीड़ा, इन देवबंदनि वहाबनि जो वॾे खां वॾो मौलवी आहे अशरफ अली मौलवी रशीद अहमद गंगोही। उन फतावा रशीदिया में बि लिखियो आहे इमाम हुसैन आली मक़ाम जो कातिल यज़ीद जी मोमिन हो। पुछो तो जॾहिं ख़बर यज़ीद जे नालो जो छा चवणा, दोज़खी या जन्नती आहे, कि यज़ीद मोमिन था। यज़ीद मोमिन हो जंहिंजे नज़रिए में इमाम हुसैन ना खपे, जंहिंजो नज़रियो हुजे त यज़ीद मोमिन आहे। माअज़ल्लाह अमा उन सां गॾु आयो उधार आयो, असांजो अक़ीदो आहे त जंहिं रसूलुल्लाह खे ईज़ायो उहो कॾहिं बि जन्नत जी बूह न चखंदो, कॾहिं बि जन्नत में कोन वेंदो। हुसैन रसूलुल्लाह जे जिगर जो गोशो आहे, जंहिं उन्हीअ खे ईज़ायो उहो कॾहिं बि जन्नत में कोन वेंदो। ऐं ॿिए नंबर में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुसैन जे लाइ असांजो अक़ीदो आहे हक़ ते आहे। इन्ही जे करे कुर्सीअ ते कोन मिलियो हो, न को दौलत लाइ वियो हो, न को हुकूमत लाइ वियो हो, छो त हुज़ूर करीम फरमायो आहे त मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजा हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। चओ जन्नती जवाननि जा। जेके जन्नत जो सरदार हूंदो उहो दुनिया खे थुकण हूंदो। जन्नत हुनजी जागीर आहे, जन्नत जी हुनखे ख़ुदा दस्तार कराई आहे, जन्नत जो हुनखे ख़ुदा पगदार बणायो आहे, जन्नती जवाननि जो हुनखे अॻवान ख़ुदा बणायो आहे। उहो यज़ीद जे कुर्सी खे छा कंदो? यज़ीद दरअसल फासिक हो, फाजिर हो, शराबी हो, बेदीन हो, ज़ालिम हो। उन जे मुक़ाबले जे लाइ हुसैन वियो हो। जीअं तव्हांखे मां मुंड खे ॿुधायो त हुज़ूर फरमायो आहे जेको बुराई ॾिसे त मैदान में काहे पवे। हुसैन बुराईअ खे मिटाइण वियो हो, कुर्सीअ जे लाइ कोन वियो। ऐं छो विढ़ियो? चओ सभई चओ त यज़ीद ना हक़ ते हो। चओ यज़ीद, हे बीठल बि चओ न बाबा यज़ीद। बाबा तव्हां थले वारा बि चओ यज़ीद ना हक़ ते हो, त तॾहिं उन सां हुसैन विढ़ियो। माना इहा सुन्नत आहे त ना हक़ वारे सां विढ़जे। कहिड़ी सुन्नत आहे त ना हक़ वारे सां किन ठाव कजे। हाणे ॿिए ख़ुदा जे वास्ते मेहर जा मुस्लमान फ़ैसिलो तव्हां ते आहे। यज़ीद ना हक़ ते हुसैन हुन सां विढ़ी पियो।
एड़ो विड़ियो जो पांजी जान बि अल्लाह जे राह में कुर्बान कई, बचड़ा बि कुर्बान कई, भई यज़ीद सां ठाह न कई। ईअं न सही भला यज़ीद जो शान, इमाम हुसैन जो शान मथे या अली मुर्तज़ा जो? चो अली जो खुली 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 जो कंहिंजो शान मथे आ? हू बाबो आ, हू पुट आ, पुट जो शान बि वॾो आ, पर अबो अञा हुन खां मथे आ, त वॾो शान हज़रत हुसैन खां अलीअ जो आ। हाणे फ़ैसिलो इहो तव्हां